करमपुर में शहीद सहाफ़ी इम्तियाज़ मीर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। करमपुर वासी शहीद सहाफ़ी इम्तियाज़ मीर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ करमपुर में सिविल सोसाइटी ऐं सहाफ़ियुनि पारां महमूद ज़मीर शेख, सहाफ़ी जावेद उस्मान बिजराणी, मुर्तज़ा जांगवाणी, रियाज़ अली शेख ॿियनि जी अॻुवाणी में मीडिया सेंटर ॿाहिरां टाउन ऑफिस चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त सिंध जे नामवर सहाफ़ी इम्तियाज़ मीर खे कराची में सरेआम गोलियूं हणी बेगुनाह शहीद कयो वियो। वाक़े जी जेतिरी बि मज़म्मत कजे ओतिरी घटि आहे। उन्हनि चयो त असांजे मुल्की मुआशिरे में सहाफ़ी महफ़ूज़ न आहिनि त आम माण्हू खे कहिड़ो तहफ़ुज़ मुहैया हूंदो। मुज़ाहिरीन चयो त सहाफ़ी इम्तियाज़ मीर खे पहिरियां शदीद ज़ख़्मी कयो वियो, जेको इलाज ज़रिए तेज़ी सां कराची जी लियाकत नेशनल अस्पताल में सिहतयाब थी रहियो हो त अचानक मौत जी ख़बर साम्हूं आई, जंहिंमां बि केतिरा ई सवाल ऐं ख़दशात जनम वठनि था। सहाफ़ी ते हमले ऐं शहीद थिए केतिरा ई ॾींहं गुज़री चुका आहिनि। केस दाख़िल हुजण बावजूदु जवाबदार गिरफ़्तार न थियण ऐं केस में का अॻुभराई साम्हूं न अचणु सा बि शहीद सहाफ़ी इम्तियाज़ मीर जे बेगुनाह खून सां वॾी नाइंसाफ़ी आहे।